बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइंस। जैकबाबाद में ज़मीन जी मालिकी तां खूनी तकरार में 5 ॼणनि जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर ते धुर हुअण जो इल्ज़ाम। मौलादात थाणे जी हद ॻोठ खानण दड़ी में लाशारी बिरादरी जी 2 धुरियुनि में केतिरे ई अरसे खां 100 जरेब ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ खूनी तकरार में क़त्ल थी वियल 5 ॼणनि जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ मक़तूल जे वारिसनि ज़ुल्फ़कार अली, मोहम्मद मुरीद, ग़ुलाम फरीद मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज कयो। मुतासिरनि दाहींदे चयो त 100 जरेब ज़मीन जी मालिकी तां बिरादरी जे माण्हुनि सां खूनी तकरार हलंदड़ आहे। झेड़े में 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। जंहिं जे क़त्ल जो केस जवाबदारनि गुलाब, मजीद ऐं अयूब लाशारी समेत ॿियनि ते दाख़िल थियल आहे, पर मौलादात पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। उन्हनि चयो त पीपल्स पार्टी जो ज़िलई सदर मीर लियाकत अली ख़ान लाशारी मुख़ालिफ़ धुर जो हिमायती आहे। सियासी असर रसूख़ सबब जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मीर लियाकत अली ख़ान लाशारी जे बिट बणजण सबब खून रेज़ी वधण जो ख़दशो आहे। SSP नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम करे। होॾां पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर मीर लियाकत अली ख़ान लाशारी राब्तो करण ते ॿुधायो त 2 साल अॻु ॿिन्ही धुरियुनि जो सरदार मंज़ूर पंवर वटि फ़ैसिलो थियो, जंहिंजी फ़तवा जारी थियण खां पहिरियां एहतजाज कंदड़ धुर फिरी वई। हुन चयो त मूं ते सियासी तौरु इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। डेप्यूटी कमिश्नर या SSP जैकबाबाद जांच कराए त मूंखे को एतिराज़ न आहे। जैकबाबाद में मज़हब मटाए मुसलमान थींदड़ औरत जो अॻूणे UC नाज़िम अनवर सूमरो ख़िलाफ़ एहतजाज। घर ते कब्ज़े करण जो इल्ज़ाम, आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। कुछ साल अॻु मज़हब मटाए मुसलमान थींदड़ जाफ़राबाद पाड़े जी रवासण मुस्मात रेशमा अॻूणे UC नाज़िम अनवर अली सूमरो ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त अॻूणे UC नाज़िम शिकारपुर हवेली अंदरि मुंहुं जो घर जेको मुंहुं जी अमड़ जे नाले ते आहे उन ते कब्ज़ो कयो। संदसि वटि वयसि त हीउ घर मुंहुं जो आहे, पर इन बावजूद बि हुन कब्ज़ो करे ज़्यादती कई आहे। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो, मैडम मलिहा सूमरो, IG सिंध, SSP जैकबाबाद समेत आला अख़्तियारनि खां घुर करियां थी त कब्ज़ो ख़त्म कराए कब्ज़ागीर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। इन सिलसिले में राब्तो करण ते अॻूणे UC नाज़िम अनवर सूमरो जो चवणु हुओ त मूं कॾहिं बि किथे कब्ज़ो न कयो आहे ऐं न ई इन सोच जो मालिक आहियां। जंहिं प्रॉपर्टी जी ॻाल्हि कई पई वञे उहा मूं ख़रीद कई आहे। मूं मथां इल्ज़ाम लॻाईंदड़ न्याणी पंहिंजे माइटनि सां वेही मसइलो हल करे मूंखे को एतिराज़ न आहे। बाक़ी मूं इहा प्रॉपर्टी क़ानूनी तरीक़े सां ख़रीद कई आहे ऐं इन सिलसिले में मिल्कियत विकिरो कंदड़ जो बयान बि साम्हूं अची चुको आहे। जरवार लॻ ॻोठ अबलगढ़ी में 4 महीना अॻु तशद्दुद करे लाश पाणी में लोढ़े बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान नबी बख्श बोज़दार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारिसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़तूल नौजवान जे वारिसनि हाजी हाकिम अली बोज़दार, लाल फ़कीर बोज़दार, अली ख़ान बोज़दार ऐं मीर ख़ान बोज़दार मूजिब त 4 महीना अॻु असांजे नौजवान खे अणसुञातल जवाबदारनि तशद्दुद करण बाद लाश कंडेर शाख में लोढ़े छॾियो हो, जंहिंखे जरवार पुलिस लावारिस ॼाणाए दफ़नाए छॾियो हो। क़बर कुशाई बाद असांजे नौजवान जी शनाख़्त ऐं क़त्ल जी तस्दीक थी हुई। पुलिस अञा ताईं असांजे नौजवान जा कातिल ॻोल्हे न सघी आहे। पुलिस जे आला ऑफिसर्स खे अपील था कयूं त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी में पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि समाजी अॻवान नवीद इक़बाल मलाह, साले सूमरो, आरिफ मलाह ऐं असनैन सांद जी अॻवानी में एहतजाज करे वापडा ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त वापडा पारां हथरादू लोड शेडिंग करे शहरियुनि खे परेशान कयो पियो वञे ऐं वरी ॿिए पासे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते पारां पाणी बंदि करे शहरियुनि खे बिटे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। असीं मुतालबो था करियूं त शहरियुनि जा मुख्य मसइला फ़ौरी तौरु हल कया वञनि। मीरपुर माथेलो में सिविल अस्पताल जो पेश इमाम रोड हादसे में चीभाट जी फौत। सिविल अस्पताल मीरपुर माथेली जी मस्जिद जो पेश इमाम हाफ़िज़ अब्दुल रशीद छिजण रोड क्रॉस करे रहियो हो त ट्रॉलर हेठां अची चीभाटिजी वियो ऐं फौत थी वियो आहे। इत्तला ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो आहे। जोंगल वेझो 5 महीना अॻु ॻोठ रहमदिल बंगलानी में क़त्ल थी वियल रुबीना बंगलानी जे क़त्ल केस में रूपोश जवाबदार नेक मोहम्मद पुट दोस्त अली बंगलानी खे SHO B सेक्शन अनीस शेख गिरफ़्तार करे वरितो आहे। डेप्यूटी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी विच में हलंदड़ तकरार जो ड्रॉप सीन। DC जी रिपोर्ट ते अब्दुल करीम संग्रासी बदली, संदसि जाइ ते अब्दुल मजीद ज़हरानी नओं असिस्टेंट कमिश्नर मटियारी मुक़रर। गुज़िरियल कुझु अरसे खां DC ऐं AC मटियारी विच में इख़्तिलाफ़ शिद्दत इख़्तियार करे विया हुआ, जंहिं दौरान DC पारां AC ख़िलाफ़ सेक्रेटरी सर्विसिस खे लेटर पिणु लिखियो वियो हो।
अवामी तहरीक जे मरकज़ी सददे कंबर में सिंध जे विरहांगे जी साज़िश, कराची कमेटी बरसात मुतासिरन जी वाहुर न करण, धारियन जी आबादकारी, पानी ते धारनि ऐं ज़मीननि जी नीलामी ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ज़िला कंबर शहदाद कोट तरफ़ां एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कंदे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। एहतजाजी अॻवानी कंदड़ अवामी तहरीक जे मरकज़ी डेप्यूटी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महेसर, जॉइंट सेक्रेटरी एडवोकेट महानूर मला, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी मेहरान सिंधी, ज़िले सदर मोहम्मद रफ़ी लगारी, हबीबा नूनारी, कामरेड गुलाम मुस्तफ़ा चांडियो, आतिफ मला, अली हसन वक्को, महविश नवाज़ नूनारी ऐं ॿियनि जो चवण हो त पीटीआई हुकूमत वरी कालाबाग डैम जो रींगट शुरू कयो आहे। सिंध बलोचिस्तान केपीके जो अवाम ऐं सूबाई असेंबलियूं कालाबाग डैम जहिड़े मुल्क ऐं सिंध दुश्मन मंसूबे खे रद्द करे चुकियूं आहिनि। कराची कमेटी जी का बि हैसियत न आहे। कराची सिंध जो साह आहे ऐं साह बिना जीअण नामुमकिन आहे। असीं सिंधी अवाम खे अपील था करियूं त 4 अक्टूबर ते कराची में सिंध दुश्मन साज़िशुनि ख़िलाफ़ गॾु थी क़ौमी बदी जो सबूत ॾे। दरिया खान मरी में अक़लियती बिरादरी जे मुखी बेजा राम संदसि भाउ प्रताप सागर ऐं ॿियनि समेत एहतजाज कंदे दाहियो आहे त निदराम उर्फ जांगलू खां भाउ प्रताप 4 लाख रुपयनि में जॻह वरिती, जंहिंजी लिखत पिणु मौजूदु आहे, जंहिंमें 2,85,000 रुपया बि ॾिना आहिनि, पर जांगलू बासरनि सां मिली करे जॻह जो कब्ज़ो नथो ॾे ऐं वेतर सां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील था करियूं त जांच कराए असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।